अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवांखे भलीकार करीं था हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल ते। असां अॼु वञी रहिया आहियूं कराची जो सफ़र करण। मूंसां गॾु भाउ सिंगर अली अज़हर आहे ऐं मां। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अली अज़हर। जीअं त असां हींअर कराची वञी रहिया आहियूं ऐं हीअ रस्ते में कराची जो रोड आहे। असां रस्ते में बीठा आहियूं पेट्रोल भराइण लाइ, चांहि पीअण लाइ। तो हीअ पहिरियों असांजो वीलॉग आहे कराची जे तरफ़, असां सां गॾु रहिजो। तो चांहि जो स्टॉप थियो आहे, बस बीठी आहे। हाणे होटल ते वेठा आहियूं। अज़हर भाई चांहि जो मज़ो वठे पियो। अज़हर भाई जियो कर बाबा, जियो जियो। चांहि जो मज़ो वठूं पिया। इन खां पोइ वरी साॻियो सफ़र कराची रवानगी, वरी वधीक कराची जी दोस्तों, असां हींअर सचलकोट में वेठा आहियूं दोस्त सां गॾु। होटल ते चांहि पिया पियूं। वधीक अॻियां तव्हांखे वीडियो में मंज़र ॾेखारींदासीं कराची जा। जी दोस्तों, असीं हींअर वञी रहिया आहियूं गुलशन जौहर सीनियर एक्टर असलम भुट्टो सां मुलाक़ात करणु। त ऑडियो रिकॉर्ड करे कोन सघियासीं, त घणी रश बि इलाही जो आवाज़ पियो गाॾियुनि जो आयो, उनजे करे ऑडियो रिकॉर्डिंग मथां करे आई आहे। ऐं उते असलम सां वीडियो बि कोन रिकॉर्ड करे सघियासीं, घणा माण्हू वेठा हुनजे करे। उन्हनि सां गॾु फ़ोटो असां कढिया आहिनि, उहो तव्हांखे असां वीडियो में ॾेखारींदासीं। बिस्मिल्लाह करेस अज़हर भाई हवा फोटू किलो खाइंदो। हां फ्रेश आज भला करे तो तने। अॼु मूंखे दोस्त पिया चवनि त शायदि मां भलो लॻी रहियो आहियां। ऐं हींअर सुबुह जा 6 थियनि पिया ऐं असां हींअर उथिया आहियूं। हाणे होटल ते नाश्तो करणु आया आहियूं। हितां खां पोइ वरी असां वेंदासीं धरती टीवी जी ऑफिस। हीअ मूंसां दोस्त गॾु आहिनि। हीअ फैज़ आहे ऐं हीअ हसीन, तव्हां ॾिठो हूंदो, हसीन वेठो आहे। हीअ हेॾां असांजो पहिरीं प्यारो फैज़ वेठो आहे। हीअ मां तव्हांजो पंहिंजो अली अज़हर। जी दोस्तों, तव्हां सोचींदा हूंदो त यार नाश्ते जी वीडियो छो कोन ॾेखारी। दरअसल उनजे करे छो असांखे बुख लॻी, असां पहिरियां खाई छॾियो। हाणे चांहि पिया पियूं। अवां ॾिसो पिया, अवां दोस्तो असां सां गॾु रहिजो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वॾी महिरबानी।
जी दोस्तों, असां पहुंची विया आहियूं पंहिंजी लोकेशन गोदाम चौरंगी ते, जिते धरती टीवी जी ऑफिस आहे। उनजे ॿाहिरां ई बीठा आहियूं। असां सां गॾु सिंगर अली असगर भाउ गॾाए मार्केटिंग वाले ने दोनों सोलो को आ गया। हां ये बिजनेस उठना आने वाला ठीक है जी दोस्तों। मॉर्निंग शो हले पियो। असां बिहाइंड द कैमरा जे वेठा आहियूं। होस्ट सोहराब सूमरो ऐं वाहिद रज़ा भी मौजूद आहे। सिंगर अली असगर मौजूद आहे। दोस्तों ही स्टूडियो है धरती टीवी जी। हिते लाफ्टर हाउस भी थींदो है। काफ़ी प्रोग्राम हिते थींदा आहिनि। स्टूडियो वॾी आहे।